2023 जो पहिरियों वॾो अपसेट थियो आहे। दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे अफगानिस्तान 69 रन्स तां बदतरीन शिकस्त ॾेई छॾी आहे। अवांखे ॿुधायो त अफगानिस्तान पहिरियां बैटिंग कंदे आख़िरी ओवर में 284 रन्स ते ऑल आउट थी वई। रहमतुल्लाह, गरबाज असी ऐं करम अली 58 रन्स ठाहे निमाया रहिया आहिनि। इंग्लैंड जी टीम में अफगानिस्तान तरफ़ां मिलियल 285 रन्स जे हदफ़ पुठियां 41 ओवर में 215 रन्स ठाहे डेड थी वई आहे। अवांखे अपडेट की त वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 जो पहिरियों वॾो अपसेट आहे। दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे अफगानिस्तान तां 69 रन्स तां बदतरीन शिकस्त मिली आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलन लाइ लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। मुजाहिद सोलंकी, वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 जो वॾो अपसेट थियो आहे। दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे अफगानिस्तान तां 69 रन्स तां बदतरीन शिकस्त मिली आहे। अपडेट कजो। जी बिल्कुल, ही 13हों मैच आहे हिन 13हें क्रिकेट वर्ल्ड कप जो ऐं उन जी वॾी अहम मैच इन हवाले सां अॼु लेखी वेंदी, छाकाणि जो इंग्लैंड हिन इवेंट में दिफ़ाई चैंपियन जी हैसियत सां पार्टिसिपेट करे रहियो आहे। इब्तिदाई मैच भी तव्हांखे यादि हुजे त अफगानिस्तान इंग्लैंड जी टीम खे न्यूज़ीलैंड टीम शिकस्त ॾिनी हुई ऐं जो अफगानिस्तान जी टीम तमामु वॾी बुरी शिकस्त ॾिनी आहे दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे। ऐं जंहिं अंदाज़ सां उन्हनि बैटिंग कई, बॉलिंग कई, फील्डिंग कई, उन जी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे, छाकाणि जो टॉस खटी पहिरीं फील्डिंग करण जो जेको इंग्लैंड पारां फ़ैसिलो कयो वियो उहो बिल्कुलु नाकाम नज़र आयो। हिकिड़ी कमज़ोर टीम सम्झी वेंदड़, हालांकि उहे T20 में दुनिया जी बहितरीन टीमुनि मंझि शुमार थींदो आहे अफगानिस्तान जो। उन्हनि खे तमामु ईज़ी वरितो ऐं उन्हनि खे पहिरीं बैटिंग करण जो उन्हनि खे मौक़ो फराहम कयो ऐं उनजो पूरो फ़ाइदो वरितो। 284 रन्स जेको आहे स्कोर करण में अफगानिस्तान जी टीम कामयाब थी, जंहिंमें रहमानुल्लाह गुरबैज़ 80 रन जी इनिंग खेॾी आहे। 57 बॉलनि ते 8 चौका ऐं उन में 4 छक्का शामिल आया। उन खां पोइ 58 रन्स जी इनिंग खेॾियो आहे अकरम अल खेली, जंहिं 66 बॉलनि ते 3 चौकनि ऐं 2 छक्कनि जी मदद सां इनिंग खेॾी। आख़िर में राशिद खान 23 रन्स स्कोर कयूं ऐं मुजीबुर रहमान 28 रन्स स्कोर कयूं। अहिड़ी तरह सां उनजा पॉइंट 5 ओवरनि में 284 रन स्कोर करे अफगानिस्तान जी टीम आउट थी वई ऐं 285 रन जो टारगेट जेको आहे उहो दिफ़ाई चैंपियन इंग्लैंड खे उन्हनि ॾिनो। इंग्लैंड जे तरफ़ां सिर्फ़ आदिल रशीद 3 विकेटूं हासिल कयूं, मार्क वुड 2 विकेटूं हासिल कयूं, लियाम लिविंगस्टोन ऐं जोए रोड जे हिसे में हिकु विकेट आई। जेको टारगेट हुयो 285 रन जो, उनखे हासिल करण लाइ ये इंग्लैंड जी टीम जी इन जी शुरूआत थी त जॉनी बेयरस्टो 2 रन्स ठाहे आउट थियो। उन खां पोइ डेविड मिलान बि 32 रन स्कोर करे आउट थियो। जोए रोड तमामु बहितरीन बैट्समैन हो, उहो 11 रन स्कोर करे वियो। उन खां पोइ इहो यकीन थियणु लॻो त इंग्लैंड जी टीम खे हिन मैच में शिकस्त ईंदी, पर थोरी फाइट बैक नज़र आई। हैरी ब्रूक जेको आहे उहो 66 रन स्कोर करे सघियो। उन खां पोइ को बि बैटर जेको आहे अफगानिस्तान जे स्पिन अटैक जे साम्हूं बीह न सघियो ऐं सिर्फ़ आदिल रशीद 20 रन स्कोर कयो आख़िर में ऐं मार्क वुड 18 रन जी इनिंग खेॾी। अहिड़ी तरह सां 215 रन 40 पॉइंट 3 ओवर में स्कोर करे इंग्लैंड जी पूरी टीम आउट थी वई ऐं उन्हनि खे आउट करण में जिन बॉलर्स अहम किरदारु अदा कयो आहे, सभ खां पहिरियों त राशिद जी ॻाल्हि कजे, राशिद खान जी। उन 9 पॉइंट 3 ओवर में हिकु मेडन ओवर करे 37 रन ॾेई 3 विकेटूं हासिल कयूं ऐं उन सां गॾु मुजीबुर रहमान जंहिं अटैक कई बॉलिंग में, उन 10 ओवर में हिकु मेडन करे 51 रन ॾेई 3 विकेटूं हासिल कयूं। जॾहिं त मोहम्मद नबी 2 विकेटूं हासिल कयूं 6 ओवर में 16 रन ॾेई। त मुकमल तरह सां स्पिनर्स डोमिनेट रहिया इंग्लैंड जे ख़िलाफ़ ऐं अनएक्सपेक्टेड इहा मैच हुई जंहिंमें एक तरफ़े मुक़ाबले बाद अफगानिस्तान जी टीम 69 रन सां कामयाबी हासिल करे 2023 जी क्रिकेट वर्ल्ड कप जो वॾो अपसेट इन करे कयो आहे त उन्हनि आलमी चैंपियन जेकी दिफ़ाई चैंपियन आहे उन्हनि खे शिकस्त ॾिनी आहे। त शानदार कामयाबी ऐं इन खां पोइ जूं मुख़्तलिफ़ टीमुनि सां उन्हनि टीमुनि खे हाणे वेकअप कॉल आहे त अफगानिस्तान खे एतिरो ईज़ी न वठनि। जी ताजिरा बेल, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुजाहिद सोलंकी।